रूमीअ जी औताक कालम टका टपणी या छेड़छाड़। अहिड़ा मोतबर मुआशरे जा हज़रात ॾिठा विया आहिनि जेके ख़्वामख़्वा कंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे वहिंवार में टंग जेसी ताईं न अड़ाइनि तेसी ताईं संदनि पेट में हराम वारो खाधो हज़म ई न थिए, छाकाणि जो पाकीज़ा ऐं पंहिंजी कमाई वारी ग़िज़ा त सवाइ गोरी दवा वर्ज़िश जे हज़म थियो वञे थी, बाक़ी पराए माल ते टोपी निराड़ ते। जीअं ॾिठो वियो आहे त फलाणो ख़ान केॾो वॾो ख़र्च पियो करे, संदसि बंगले ते ॾिसो ताम ऐं कबाब पिया हलनि, मगर जांचो त भाउ जो ख़र्च कोन्हे, वाठनि ऐं राशी हिसेदारनि जो आहे। पोइ उहा खुराक हज़म करण लाइ वर्ज़िश ज़रूरी आहे। उन ई वर्ज़िश ऐं चुरपुर लाइ पाड़े वारे दोस्त या संगत खे चूंडकी न हणिजे त सुकून कीअं मिले, छाकाणि त उहा हरकत संदसि खून में ग़लति ग़िज़ा जी पैदावार आहे। पोइ उन मुदाफ़िआती मुदाख़लत चइजे या खुजली ऐं मुनाफ़क़ाना हरकत कोठिजे। बहरहाल कन खे किथां बि झलियो ॻाल्हि मिड़ई हिकिड़ी दरवेश जी ॻाल्हियुनि सफ़ा अंदरि ठारे छॾियो। बसि सम्झो दिलि जी बाहि हल्की थी वई। असांजे पाड़े में बि हिकु अहिड़ो वॾेरो रहंदो आहे, अलाह कारण राति ॾींहुं इन रम्ज़ में रहे थो, बसि को वझ मिले पहिरीं पंहिंजे घाटे दोस्त जे पुठनि में हसद ऐं कीने बुग़्ज़ वारा खंजर, जेकॾहिं को मिट माइट बि वर चढ़े तॾहिं बि बिस्मिल्ला, बसि बुल छॾे बुल जो पुट। इहो जुमिलो ॼण पको ऐं रटियल हुजेसि। काके कादन खे बि खुटी खयों वञी वर चढ़ियसि। मरहबा ऐं चांहि पाणी बैदि मोकिलाइण वक़्तु काको कादन पोयां खणी निहारे त हमरा गरोड़े भूंडो पियो ॾेसि। काके कादन शर्म खां वराए पुछियो त ही कहिड़ी हरकत आहे? मुंतकी ते माहिर हो, हिकदमि चयाई त मासी सभागी चयो आहे त पोयां भूंडो ॾियण सां नज़र कोन लॻंदी, उन करे मूं सोण कयो हो। बसि काको कादन ज़ाहिरी त ख़ामोश थी वियो, पर शर्म विचां कंध हेठि करे हलण लॻो। इंसानी शक्लूं वाज़े आहे, बाक़ी दिलनि ते चढ़ियल ज़ंग अला अला आहे, या क़बर जी मिटी छाणे छांटी करे। अहिड़ा किरदार सॼी दुनिया लाइ सिवाइ आज़ार पैदा करण जे कुझु बि न आहिनि। अहिड़नि वाउखनि हज़रातनि जी हिकु त उमिरि वॾी थिए थी, ॿियो वरी बीमारियुनि में तड़पनि बि घणो था, पर बिस्तरे मौत जी त माठ करे वेहण संदन वस में न आहे। हर तरफ़ हिन दौर में अहिड़नि कारनि किरदारनि जी खोट न आहे, छो त हिकु चापलूसी में बि PhD कयल अथनि, थकजण जो त नालो ई कोन था वठनि। ॿिनि खे पाण में जेसी ताईं अटकाइनि न तेसी ताईं ॼण कब्ज़ी में मुब्तला हुजनि। हिननि जी बादी वाव जो छोटकारो ई फितना खोरी ऐं फ़साद फेटाड़ो आहे। हिननि ते हसद ऐं कीनो एतिरे ताईं हावी थियल हूंदो आहे जो कंहिंजी भलाई जो अहिड़नि किरदारनि कॾहिं सोचियो ई कोन्हे। बसि वक़्तु निकिरण मिट न कंहिंजा, वरी वञी ॿिए जे बंगले ते पहुचनि, उते वरी उन जा मुखालिफ़ ऐं पंहिंजे पुराणे साथी जूं गिलाऊं कंदा वञनि ऐं वॾा वॾा गिरह भरींदा वञनि। बसि बची त नथो सघिजे, बाक़ी कोशिश कजे पासो ॾिजे त बहितर थींदो। सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी।